अस्सलामुअलैकुम हिकु दफ़ो ॿीहर भली करता चऊं तव्हांखे वेलकम लर्नर्स पॉइंट ते। अॼु असां सिखंदासीं माइक्रोसॉफ्ट ऑफिस में माइक्रोसॉफ्ट वर्ड ते कमु। जी त असांजो माइक्रोसॉफ्ट वर्ड ओपन आहे, ठीकु आहे, तव्हां ॾिसी था सघो। हिन ते सभ खां पहिरीं असां थोरो इन जो तारुफ़ कराईंदो हलां तव्हांखे, त असां थोरो हिन खे सम्झंदासीं कि आहे छा। ठीकु आहे, सभ खां पहिरीं हिते मथे ॾिसो, ठीकु आहे, हीअ जेको ऑप्शन आहे ठीकु आहे, हिन खे चयो वेंदो आहे टाइटल बार। ठीकु, हिन टाइटल बार में तव्हांखे वर्ड माइक्रोसॉफ्ट वर्ड पंहिंजो डॉक्यूमेंट जो टाइटल शो कयो वेंदो आहे, जेका जंहिं नेम सां तव्हांजी फाइल सेव हूंदी आहे। उनखां बाद हिन साइड ते जेको ऑप्शन आहे, हिन साइड हिनखे सॾियो वेंदो आहे क्विक एक्सेस या क्विक टूल बार। ठीकु आहे, हीअ जेको सभ खां पहिरीं ऑप्शन आहे इहो आहे सेव। ठीकु आहे, हिन जेको हे तीर आहे, ठीकु आहे, हिन एरो खे सॾियो वेंदो आहे अंडू एंड हिन खे रेडियो या रिपीट। उनखां बाद हिते जेको ऑप्शन थो अचे ABC ऐं हेठां चेक मार्क आहे, हिनखे सॾींदा आहे स्पेलिंग एंड ग्रामर। हिन जे साइड खां हिते हिकिड़ो बटन आहे, ठीकु आहे, हिते एरो आहे हिकिड़ो, इन ते क्लिक कंदव त हिनखे तव्हां कस्टमाइज़ करे था सघो, यानी कि चवण जो मक़सदु त पंहिंजे मर्ज़ी मुताबिक़ हिन में बटन्स ऐड करे था सघो। ॾिसो, मां हितां प्रिंट एंड प्रीव्यू ते क्लिक थो कयां, हिते बटन अची वियो, वरी हिन ते कस्टमाइज़ एंड स्पेलिंग एंड ग्रामर, हिते बटन अची वियो, त हिन खे तव्हां पंहिंजे तरफ़ सां कस्टमाइज़ करे था सघो। उनखां बाद ही जेको फाइल आहे होम इंसर्ट डिज़ाइन, हिन खे सॾींदा आहिनि टैब्स या रिबन्स। हीअ जेके बि आहिनि टैब्स, इन्हनि खे रिबन्स चवंदा आहिनि। त हीअ रिबन्स भी तव्हां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ कस्टमाइज़ करे था सघो या हिननि खे कस्टमाइज़ कयो। उनखां बाद हिते साॻियो हिन खे कस्टमाइज़ क्विक एक्सेस टूल बार ते क्लिक कंदासीं। उनखां बाद हिते मोर कमेंट्स ते क्लिक कंदासीं। ठीकु आहे, त हीअ मोर कमांड्स खुली चुकियूं आहिनि। हाणे हीअ सिर्फ़ु इहे कमांड्स आहिनि जेके तव्हां हिते क्विक एक्सेस में यानी कि ऐड करे था सघो। हितां ॾिसो, कुझु वधीक कमांड्स आहिनि, जैसे मां न्यू थो हिन में हिते ऐड करणु थो चाहियां, हिते क्लिक कंदुसि, न्यू ते सिलेक्ट कंदुसि एंड ऐड ते क्लिक कंदुसि, त हीअ ऐड अची वेंदो। उनखां बाद तव्हां था चओ हीअ मूंखे सेव खां बाद खपे, पोइ हिन जाइ ते जिते अंडू आहे, त इन ते सिलेक्ट करण खां पोइ हीअ साइड ते बटन आहे, हिन खे क्लिक कयोसीं, तव्हांखे हिन खे अप एंड डाउन कंदो। ॾिसो, तव्हांजे मथे थी वियो। जेकॾहिं तव्हां सेव एंड अंडू जे विच में था रखणु चाहियोसि, त हिनखे हिकु दफ़ो हेठि कयो एंड उनखां बाद हिते तव्हां सिलेक्ट था कयो स्टाइल, ठीकु आहे, टेक्स्ट हाईलाइट कलर या व्यू मैक्रोस। हिन खां अलावा तव्हां था चओ त मूंखे हिन जे अंदरि हिते टोटल उहे कमांड्स ॾेखार जेके माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि आहिनि, त पोइ तव्हां हिते हिन ड्रॉप डाउन बटन ते ईंदव, क्लिक कंदव एंड हितां सिलेक्ट कंदव ऑल कमांड्स। ऑल कमांड्स ते क्लिक कंदासीं त सभु उहे कमांड्स हिते शो कंदो जेके माइक्रोसॉफ्ट वर्ड जे अंदरि यूज़ थींदियूं आहिनि। हितां तव्हां जैसे सिलेक्ट ऑल आहे, हिन ते ऐड कंदव, हिन में ऐड थी वेंदो। साॻे तरीक़े सां हिन ते सिलेक्ट करण खां बाद रिमूव ते क्लिक कंदव त रिमूव थी वेंदो एंड ओके ते क्लिक कंदव त ओके थींदो। ॾिसो, हीअ असांजो न्यू अची वियो, ठीकु आहे, कस्टमाइज़ थी वियो। उनखां बाद तव्हां था चओ त मूंखे हिन जे अंदरि जेकी टैब्स आहिनि, ठीकु आहे, रिबन्स, इन रिबन्स जे अंदरि हिकु मूंखे पंहिंजी रिबन ठाहिणी आहे, यानी कि हिकु पंहिंजो टैब ठाहिणो आहे जंहिंजे अंदरि मां पंहिंजियूं कस्टमाइज़ थियल फील्ड्स, यानी कि पंहिंजी आसानीअ लाइ जेके मूंखे फील्ड्स यूज़ करणियूं आहिनि या जेके कमांड्स माइक्रोसॉफ्ट ऑफिस जो मां यूज़ थो कयां वर्ड जे अंदरि, उहे मां हिते रखां। त उन लाइ साॻे तरीक़े सां हिते असां क्लिक कंदासीं कस्टमाइज़ क्विक एक्सेस बटन एंड मोर कमांड्स ते क्लिक कंदासीं। उनखां बाद हिते तो ऑप्शन थो अचे कस्टमाइज़ रिबन,
ही हिन जाइ ते कस्टमाइज़ रिबन ते क्लिक कंदासीं। हिते कस्टमाइज़ रिबन खां बाद हिते हिकिड़ो ऑप्शन थो अचे न्यू टैब ते असां क्लिक कंदासीं त हिते असांखे न्यू टैब मिली चुको आहे। ठीकु आहे, हाणे तव्हां हिन खे टैब खे पंहिंजो हिकिड़ो नेम ॾियणु था चाहियो त उन लाइ हिते क्लिक कंदव रीनेम ते, हिन जाइ ते हेठ। ठीकु आहे, हिते रीनेम ते क्लिक कंदव एंड हिन टैब जे अंदरि तव्हां नेम टाइप कंदव। मां हिन ते नालो थो लिखांसि एंड ठीकु आहे, ओके। हाणे ॾिसो जैसे मां ओके कयो, हिते जेको मुंहिंजो टैब आहे उहो उनजो नेम चेंज थी वियो। उनखां बाद ग्रुप आहे, ग्रुप खे रीनेम कयो। ठीकु आहे, ओके। हितां ग्रुप मां हिन खे थो रखां ए एंड तव्हां हिन में ग्रुप्स बि क्रिएट करे था सघो। एक्स्ट्रा ग्रुप ॾियण लाइ न्यू ग्रुप ते क्लिक कंदव, रीनेम ग्रुप बी। ठीकु आहे एंड ओके। हाणे हिन ग्रुप्स जे अंदरि असांखे कमांड्स ऐड करणियूं आहिनि। कमांड्स ऐड करण लाइ हितां असां पॉपुलर कमांड्स पयूं आहिनि, ठीकु आहे, जेके असांखे ज़्यादातर यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे, त पोइ हितां मां सेव थो कयां। पहिरें जेको ऑब्जेक्ट आहे इन में त मां रखां सेव एड सेव एस एड। हिते उन कमांड ते क्लिक करे हितां एड बटन ते क्लिक कंदासीं त उहो असांखे ऐड कंदो। ठीकु, उनखां बाद टेक्स्ट हाईलाइट कलर एड एंड मुंहिंजो जेको ग्रुप बी आहे मां त चवां इन में ग्रुप बी में कॉपी एड कट एड ऐं उनखां अलावा बुलेट्स एड, कॉपी कट एंड बुलेट्स। उनखां बाद मां हिते थो कयां ओके। त ॾिसो हिन जाइ ते मूंखे होम खां बाद होम ऐं इंसर्ट जे विच में हिकिड़ो टैब थो मिले अब्दुल रहमान। हिन ते मां क्लिक थो कयां त मूंखे हिन में ग्रुप ए में सेव एस टेक्स्ट हाईलाइट एंड कलर, ग्रुप बी में मूंखे थो मिले कॉपी कट एंड बुलेट्स। ऐं ॾिसो ग्रुप नेम बि शो थो करे हिते ई ग्रुप नेम न्यू ग्रुप बी न्यू ग्रुप ए। तव्हां चओ था त मां हिन खे हमेशह लाइ सेव कयां, यानी कि ॿी तव्हांखे हिक खां वधीक कंप्यूटर्स आहिनि, तव्हां था चओ इहा सेटिंग मां उन्हनि में जस्ट इंस्टॉल कयां ऐं हुते इम्पोर्ट और एक्सपोर्ट कयां, यानी कि ये बार बार मूंखे सेटिंग करणी न पए। त उन लाइ साॻे तरीक़े सां हिते कस्टमाइज़ क्विक एक्सेस, मोर कमांड्स, कस्टमाइज़ रिबन एंड हितां तव्हां इम्पोर्ट एंड एक्सपोर्ट, हितां तव्हां एक्सपोर्ट ते हिन खे एक्सपोर्ट कंदव पंहिंजे रिबन्स खे एंड इहा तव्हां ॿी कंहिं कंप्यूटर जे अंदरि सेटिंग एक्सपोर्ट करे था सघो। वापसि रीसेट करिणो आहे, हीउ टैब ख़तमु करिणो आहे, हिते रीसेट ऑल कस्टमाइज़ेशन ओके, हितां असांजो टूल ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे एंड उनखां बाद ओके। हाणे हिते वापसि ईंदासीं, ॾिसो हिते अब्दुल रहमान जेको टैब हुयो उहो ख़तमु थी वियो। उनखां बाद हेठि ईंदासीं कॉर्नर में, हिते ॾिसो पेज 1 ऑफ 1 एंड 0 वर्ड्स। हीअ असांखे इंफॉर्मेशन ॾींदो आहे त तव्हां हिन जेको डॉक्यूमेंट आहे हीअ जो साइड में आहे इन डॉक्यूमेंट ते तव्हां केतिरा पेज, केतिरा पैराग्राफ, केतिरा लफ़्ज़ जेके स्पेस सां गॾु लिखिया विया आहिनि ऐं उहे केतिरा लफ़्ज़ आहिनि जेके बिना स्पेस जे लिखिया विया आहिनि। उनखां अलावा लाइन्स केतिरियूं तव्हां हिन में रखियूं आहिनि। क्लोज़ कंदासीं एंड उनखां बाद हीअ ॾसे थो पेज 1 ऑफ 1, यानी कि तव्हांजा हिन वक़्तु केतिरा पेज आहिनि। मां हिते पेज एड थो कयांसि। ठीकु, ॾिसो त हिते मां जैसे पेज ऐड किया हिते ॾसे थो 3 ऑफ 3, यानी कि 3 पेज आहिनि ऐं मां 3 पेज ते ई बीठो आहियां। हाणे जैसे मां पहिरें पेज ते ईंदुसि हे ॾसी ईंदो पेज 1 ऑफ 3, तव्हां पहिरें पेज ते आहियो पर टोटल पेज 3 आहिनि। उनखां बाद हिकु ॿी ॻाल्हि त हीअ जेके उनखां साइड में हेॾां हीअ ॾिसो, हीअ
ठीक है, ही रीड मोड आहे। हिन ते तव्हां क्लिक कयो ते ॾिसो सॼो पेज जेको आहे डॉक्यूमेंट असांजो वाइट थी वियो, यानी कि हिते तव्हांखे एक्शन बटन्स थो ॾसे पेज खे लेफ्ट एंड राइट करण लाइ। वापसि तव्हां चओ था त असां प्रिंट पेज ते वञूं, प्रिंट प्रीव्यू ते, यानी कि हिन ते क्लिक करण सां तव्हांजी सेटिंग चेंज न आहे थींदी, बहरहाल हिन जो मूड चेंज थी वेंदो आहे। उन खां बाद प्रिंट लेआउट ते क्लिक कंदव ऐं तव्हांखे वापसि प्रिंट कंडीशन में प्रिंट मोड ते वठी ईंदो। उन खां बाद हिते हिकिड़ी ॿी शइ था ॾिसो, हिते हीअ प्लस एंड हेॾा माइनस हिकिड़ो ऐं पॉइंट आहे। हीअ छा कंदी आहे, पेज खे सेट कंदी आहे, यानी कि ज़ूम एट एंड इन एंड आउट कंदी आहे। ठीकु आहे, हिते हाणे ऐसो ठीकु तव्हांजो पेज कीअं ॾेखारिजे। मिसाल तौरु मां हिते थो लिखां, अॻे हीअं हूंदो हो त अॻ में ईअं हूंदो जॾहिं बि माण्हू पेपर्स पढ़ंदा हुया त उन्हनि में जेके नंढा नंढा अख़र हूंदा हुआ उन्हनि खे शो करण लाइ मैग्नीफायर यूज़ कंदा हुया, ग्लास। त अहिड़े तरीक़े सां हिन खां असां मैग्नीफायर ग्लास जो कमु वठी था सघूं। जैसे ॾिसो हिनखे मां प्लस थो कयां, ज़ूम ते असांजो पेज वॾो थो थिए, मां वर्टिकल सां हिनखे साइड कंदुसि त मुंहिंजा ऐं जेके लेटर्स आहिनि शो थींदा। सेम मां हिनखे पॉइंट खे क्लोज थो कयां ते पेज नंढो थींदो वेंदो, यानी कि ज़ूम आउट थींदो वेंदो पेज। ठीकु आहे, हितां तव्हां पंहिंजी मर्ज़ी मुतालिक़ सेटिंग रखे था सघो, तव्हां छा था रखणु चाहियो। उन खां बाद जैसे ई मां हिन होम बटन ते डबल क्लिक थो कयां त हाइड थो थी वञे, ही हाइड थी वियो। त हिन खे तव्हां ॿीहर शो करण लाइ होम बटन ते डबल क्लिक कंदव, ही डबल अचे। जेकॾहिं ईअं न, हिन ते डबल क्लिक कयोसीं, हिकिड़ो दफ़ो होम ते क्लिक कंदुसि, हिते जस्ट ही होम जा जेके फंक्शन्स आहिनि शो थींदा, बट जैसे ई मां हिन पेज ते क्लिक कंदुसि हाइड थी वेंदा। त मां तव्हांखे रिकमेंड कंदुसि त हिनखे ओपन रहण ॾियो, छो जो असांजो ज़्यादातर कमु हिन कमांड सां ई हूंदो आहे, त हिननि खे बार बार हाइड अनहाइड हाइड एंड अनहाइड करणु सही न आहे। उन खां बाद हिते हिकिड़ो ॿियो बटन आहे, हिते रिबन्स डिस्प्ले ऑप्शन, हिन ते क्लिक कंदव एंड शो टैब्स ते क्लिक कंदव त असांजा जेके रिबन्स हुया हाइड थी विया। वापसि इन्हनि खे अनहाइड करण लाइ शो टैब्स एंड कमांड्स ओके कंदव, असांजा वापसि अची वेंदा। जी नाज़रीन, त उन खां बाद असां हिकिड़ी ॿी बि कमांड सिखंदासीं सेव करणु। ठीकु आहे, मां हिते थो लिखां वर्ड पार्ट 1। हाणे मां हीअ यानी कि हिकिड़ो मुंहिंजो डॉक्यूमेंट आहे, हिन मां डॉक्यूमेंट खे सेव थो कयां एंड इन खे सेव करण खां बाद मां तव्हांखे टाइटल बार शो कराईंदुसि। उन खां बाद हिनखे मां वीडियो खे हिते क्लोज़ कंदुसि। ॿिए वीडियोज़ में असां राइटिंग, टेक्स्ट, कॉपी, कट, पेस्ट एंड उन खां अलावा पंहिंजो टेक्स्ट जे अंदरि स्टाइल, फॉन्ट, कलर, हाईलाइट करणु, इन्हनि जे बारे में सिखंदासीं। यानी कि जेको होम बटन आहे असां नेक्स्ट वीडियो में ही पूरी होम जेका बि बटन जी एरिया आहे ही क्रिएट कंदुसि। मां कोशिशि कंदुसि पूरी कयां, न त ॿी कंडीशन में हिनखे हाफ ताईं ज़रूरु ॿी वीडियो में मां कंप्लीट बयानु कंदुसि त इहा छा हिन ते कमु कीअं थींदो। साॻे तरीक़े सां हिनखे सेव करण लाइ हिते सेव बटन ते क्लिक कंदासीं, जेको फ्लॉपी ड्राइव जो ऑप्शन थो अचे, हितां सेव कंदुसि त हे ॾिसो ओपन थो थिए। न त वरी ॿियो ऑप्शन हितां फाइल ते तव्हां क्लिक कंदव, हिते सेव फाइल ते क्लिक करण खां पोइ हीअ तव्हांखे सेव जो ऑप्शन थो अचे। टियों ऑप्शन तव्हां पंहिंजे कीबोर्ड तां Ctrl+S खे हिट कयो, Ctrl+S बटन हिट कंदव तव्हांजो ही सेव एज जो ऑप्शन खुली वेंदो। हितां ब्राउज़ कंदासीं त हीअ असांजा फाइल्स खोलींदो। ठीकु आहे, मां हिनखे सेव थो कयां हिन वर्ड फोल्डर जे अंदरि। जेकॾहिं तव्हां पंहिंजो न्यू फोल्डर ठाहिण था चाहियो त
हिते तव्हांखे ऑप्शन थो ॾिए क्रिएट ए न्यू फोल्डर। हिनखे मां सेव कंदुसि, हिन फाइल सां रिप्लेस कंदुसि। ठीकु आहे, तव्हां फाइल नेम तव्हां सिलेक्ट करे था सघो। ठीकु आहे, मां हिनखे सेव कंदुसि एंड हिते ओके कंदुसि। त हाणे जैसे मां डॉक्यूमेंट सेव कियो, हिते हिकिड़ी शइ नोट कयो, पहिरियां लिखियलु हुयो डॉक्यूमेंट 1, हाणे लिखियलु आहे वर्ड पार्ट 1। त ही हुयो असांजो माइक्रोसॉफ्ट वर्ड जो इंट्रोडक्शन हुयो, हिन में तारुफ़ हुयो, हिन जो असां थोरी नंढियूं शयूं सिखियूंसीं। तो क्या तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आया बराए महिरबानी हिनखे लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय सां असांखे ज़रूरु आगाह कंदा। अल्लाह हाफ़िज़।